ठुल रिपोर्ट फेयर सुमरो ठुल में बुरड़ा बिरादरी ऐं जिदोजहद एक्शन कमेटी ठुल पारां मीरपुर बुरड़ो पुलिस ऐं बाअसरनि माण्हुनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। मोहम्मद ज़ाहिद खान बुरड़ो, जमाल जोश बुरड़ो, ज़ुबैदुल्ला बुरड़ो, नबील खान बुरड़ो, मीर हसन बुरड़ो ऐं ॿियनि जी अॻवानी में मुज़ाहिरीन हथनि में प्ले कार्ड खणी रहबर चौक खां पुलिस जी ज़्यादतियुनि ऐं बाअसर जवाबदारनि जे ख़िलाफ़ नारेबाज़ी कंदा प्रेस क्लब वटि पहुची सख़्त एहतजाज कयो। उन मौक़े ते अॻवाननि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त 3 महीना अॻु जवाबदारनि असांजे माण्हुनि खे गोलियूं हणी ज़ख़्मी कयो वियो। हू मीरपुर बुरड़ो पुलिस अञा ताईं जवाबदार गिरफ़्तार नाहिनि कया। हिननि चयो त मीरपुर बुरड़ो पुलिस जवाबदारनि सां ॿिट बणियल आहे, जंहिंजे करे जवाबदार असांखे ॿीहर मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि चयो त मुस्लिम हुसैन बुरड़ो कराची में पुलिस सर्जन आहे, जंहिंजे करे पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ तयारु न आहे। हिननि IG CND IG लाड़काणो SSP जे कमबाद खां मुतालबो कियो आहे त जवाबदारनि जे साथारी बणियल पुलिस खे हटाए जवाबदार ख़ादिम हुसैन बुरड़ो, मुस्लिम हुसैन ओन खान बुरड़ो ऐं ॿियनि खे गिरफ़्तार करे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो।